नासिन चौंगर लग ॻोठ मीर फज़ल ख़ान बंगलाणी में 2010 जी महाबोड में बिजली जा थंभा किरण खां पोइ हिन वक़्त ताईं बिजली बहाल नाहे थी सघी, जंहिं सबब ॻोठाणा सख़्त परेशान आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे सुहेल अहमद बंगलाणी। इन वक्त असीं मौजूद आहियूं ॻोठ मीर फज़ल इलाही ख़ान बंगलाणी में। मीर फज़ल इलाही ख़ान बंगलाणी जे ॻोठ जी बिजली गुज़िरियल केतिरनि सालनि खां धरम बरम आहे। हिन वक्त असां मौजूद आहिनि ॻोठाणा पुछंदासीं हिन ॻोठाणे में वधीक छा चवणु आहे। असां साईं अर्ज़ु कयूं था त 2010 खां वठी हिन महिल ताईं असां जूं तारूं ऐं पोल किरियल आहिनि, कंहिं बि असांजी मालिकी न कई आहे। गर्मी में असांजा बचा शिदत में आहिनि। महिरबानी करे SDA खे ऐं सोराब सर्की खे अर्ज़ु रखूं था त असांजी बिजली बहाल करे ॾियनि। जीअं त असांजी बिजली जेका आहे 2010 खां वठी बिल्कुलु ग़ाइबु आहे। 2010 खां पोइ तारूं किरी पियूं ऐं थंभा किरी पिया, को बि वापडा असांखां पुछणु कोन आयो हिन वक़्त ताईं। MPA MNA साहब वारा आया, जंहिंखे असां वोट ॾेई कामयाबु कयासीं। पहिरियां आया हथ ॿधनि पिया, बाद में सलाम बि कोन कयो ऐं पुछो बि कोन, वाइदो बि कयो त इंशाल्लाह तव्हांखे जल्द बिजली बहाल करे ॾींदासीं। हिन वक़्तु को बि कोन आयो। बरा महिरबानी असांखे गवर्नमेंट खे अपील आहे त सिंध गवर्नमेंट खे अपील आहे त असांजी बिजली जेका आहे ठुल वारी जल्द में जल्द बहाल करे ॾियनि। हिन में ॾिसो तव्हां, गर्मी लॻी पिया, इलाही नमी में लॻा पिया आहिनि रोम। जीअं त 2010 खां वठी बिजली वई आहे त आई न आहे, थंभा वंभा किरियल आहिनि, तारा मारा किरियल आहिनि। असां MPA MNA खे गुज़ारिश कयूं था त जल्द खां जल्द असांजी वापडा वारनि खे जल्द खां जल्द बिजली बहाल